अस्सलामुअलैकुम दोस्तों, आऊं आहियां मोहम्मद यासीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़ यूट्यूब चैनल। व्यूअर्स, आऊं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेका ख़बर आहे शैला गुल वारी, इहा काफ़ी पुराणी आहे। सो मूं सोचियो त इन हवाले सां अवां दोस्तनि खे कुझु आगाह कंदो हलां ऐं अवां दोस्तनि खे कुझु ॼाण ॾियां इन बाबति। व्यूअर्स, आऊं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शैला गुल जी जेका फर्स्ट शादी हुई, जेका पहिरीं शादी हुई, उहा काशिफ़ आघणी सां थी हुई ऐं हाणे जेका शैला गुल जी ॿी शादी थी आहे उहा कंहिं ॿिए सां शादी थी आहे। व्यूअर्स, तव्हांखे त ख़बर आहे शैला गुल ऐं सनम मारवी सिंध जूं हिकु ज़बरदस्त सिंगर ऐं गुलकार आहिनि। इहे जेके ॿई फ़नकार आहिनि, इन्हनि टे शादियूं करे छॾियूं आहिनि ऐं अॻ में काफ़ी अफ़वाहूं हलंदियूं हुयूं त शैला गुल हेतिरियूं शादियूं कयूं आहिनि ऐं सनम मारवी हेतिरियूं शादियूं कयूं आहिनि। सो हाणे जॾहिं ॻाल्हि स्क्रीन ते अचे पई त असांखे ख़बर पई त शैला गुल जूं बि 3 शादियूं थियूं आहिनि ऐं सनम मारवी जूं बि 3 शादियूं थियूं आहिनि। ऐं असांखे त सदाईं इहो ॿुधण में ईंदो हुयो त शैला गुल फलाणे माण्हू सां हेतिरियूं शादियूं कयूं आहिनि। पोइ असांखे त हैरत वठी वेंदी हुई ऐं पोइ हाणे जॾहिं ॿुधूं था त हिन औरत शैला गुल ॿी न पर 3 शादी कई आहे त कुझु सम्झ में नथो अचे। ख़ैर, हर कंहिंजो ज़ाती मसइलो आहे, 3 शादियूं करे या 4 करे। दोस्तों, तव्हांखे त ख़बर आहे शैला गुल सिंध जी हिकु ज़बरदस्त गुलकार आहे जंहिं पंहिंजे फ़न जी शुरूआति कोमल प्रोडक्शन खां कई। उन ई प्रोडक्शन खे शैला गुल पंहिंजा काफ़ी एल्बम ॾिना ऐं उन ई प्रोडक्शन तां शैला गुल काफ़ी शोहरत हासिलु कई। दोस्तों, इहे जेके ॻाल्हियूं हुयूं मूं अवां दोस्तनि सां शेयर कयूं, इहे काफ़ी सोशल मीडिया ते गर्दिश करे रहियूं हुयूं। दोस्तों, हीअ हुई अॼोकी वीडियो जेकॾहिं असांजी तव्हांखे पसंदि आई हुजे त असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटी जे बटण ते लाज़मी क्लिक कंदा। दोस्तों, वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।